अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम अला नबीना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि व अहले बैतिहि व अज़वाजिहि अजमाइन बिरहमतिक या अरहमर राहिमीन। खैरात फ़ी सबीलिल्लाह जे मौके ते अल्लाह जे घर मस्जिद में भले प्रोग्राम में शरीक आया हूँ। अल्लाह से को दुआ है अल्लाह ताला सभिनी जो अचण कबूल फरमाए। जिन दोस्तनि ही खैरात फ़ी सबीलिल्लाह जो कम कयो है अल्लाह ताला उन्हनि जे खैर के कबूल फरमाए। अल्लाह ताला उन्हनि जे मरहूमीन के जन्नतुल फिरदौस में जगह ॾियण फरमाए। रिवायत जे अंदर ईंदो आहे त अल्लाह से को जॾहिं दुआ घुरो जन्नत जी त जन्नतुल फिरदौस जे लाइ चवंदा कयो। दुआ तो उह दुआ थी घुर्जे पर जन्नतुल फिरदौस। औलाद जे लाइ दुआ घुरो तो अल्लाह के चवंदा कयो त रब असांखे सालिह औलाद दे। औलाद फी नफ़्सी हुए अल्लाह जे तरफ़ खां हिब्बो आ तोहफ़ो आ पर सालिह। कुरान पाक में भी आ अंबिया जो दुआऊं हिकड़ी दुआ है त रब हबली मिनस सालिहीन। अल्लाह असांखे सालिह औलाद दे। अल्लाह जे रसूल फरमाया तो जो मानू फौत थी वने तो उन से अल्लाह जे तरफ का ब फरिश्ता गड हूंदा जेके हुन जी नेकियूं भलायूं बुरायूं सब उथण वेहण घुमण फिरण खिलण ॻाल्हाइण सब लिखता। जॾहिं फौत थे तो मानू उहे चुप था थियन लिखण को पोइ रब जे आॾो अर्ज़ था करन त रब ही जंहिंजे ड्यूटीअ में हुयासीं वयो हाणे असांजे लाइ ड्यूटी। अल्लाह से फरमाए तो तव्हां हिन जे ड्यूटीअ में हुजो। साईं हे मरी वियो हे त मरी वियो। अल्लाह से फरमाए तो पोइ हदीस में टे शयूं अचनि थियूं। पाण फरमाए त इहे शयूं इन जूं लिखो क़यामत ताईं पिया लिखोसि पिया लिखोसि पिया लिखोसि। उहो पहिरीं शइ सदको जारी ख़ैर जो कमु जेको पाण ख़ैर जो कमु कयूं जंहिंमां दुनिया फ़ाइदो वठे थी इन खे चइबो आहे सदको जारी। जेसि ताईं इहो ख़ैर वारो कमु कायम दायम हलंदो पियो तोड़े जो कब्र में उन जा हॾड़ा ॻरी वञनि उन जे आमाल नामे में मार्कूं पियूं लिखियूं। मार्क इन जे करे चवां तो माण्हू मार्क सवली सम्झंदा आहिनि। अबा हेतिरे मार्कुनि ते माण्हू छो शागिर्द पास आहे न। एतिरियूं मार्कूं जॾहिं थींदियूं त बा चइबो पास थी वियो। एतिरियूं मार्कूं जॾहिं अची वयूं अल्लाह वटि छोटकारे जूं जेको अल्लाह ताला पाण जंहिं बाने जे लाइ रखे ओतिरियूं मार्कूं थी वयूं त हिन जो छोटकारो थी वेंदो। पोइ उहे मार्कूं पियूं हुन जूं लिखजनि थियूं। सदको जारी सदके जारी जो थोरो मिसाल कंहिं माण्हूअ पंहिंजे ज़मीन में मस्जिद ठाराई प्लाट महांगा मस्जिद ठाराई। हाणे इहा मस्जिद जेसि ताईं हलंदी उहा तोड़े इमारत ॿी थिए टी थिए चौथी थिए पंजी थिए उहो जंहिं ज़मीन ॾिनी अल्लाह जे नाले ते तोड़े जो उन जा हॾड़ा क़बर में विया हला पर उन जे दफ़्तर में नेकियूं पियूं लिखियूं। ॿी रिवायत में ईंदो आहे त जेको जुमे जहिड़ी माण्हू मस्जिद में अचे थो निमाज़ जे लाइ जेको सभ खां पहिरियां दाख़िल थियो उन जे अमाल नामे में उठ जे ख़ैरात करण जो सवाबु लिखिजे थो। ॿिए नंबर ते आयो त ॾांद टे नंबर ते आयो बकरी। इहो उलमा खां ॿुधो अथव उठ ऐं बकरी ॾांद जी ख़ैरात। पोइ वरी मथां उज़ई जी ईद बि शायदि रमज़ान खां पोइ ईंदी उन में ॿुधो अथव हदीस पाक में ईंदो आहे त जेतिरा जानवर जे जिस्म ते वार हूंदा आहिनि हर हिकु वार जे एवज़ में अल्लाह ताला नेकी लिखाईंदो आहे। हाणे जेको माण्हू उठ ख़ैरात कंदो त मण घणा 5-10 मण खणी वज़न थींदो पर वार केतिरा थींदा पोइ इन्हनि वारनि जेतिरियूं नेकियूं पियूं ॼण त उन जे अमाल में लिखी पियूं। उहो जॾहिं पूरियूं थी वियूं त अल्लाह साईं बि छोटकारे जो ऐलान कंदो त बाने खे छॾे ॾियो। इहो आहे सदको जारी। मदरसे जो प्लाट कयईं मदरसो तामीर कराई जेतिरा ॿार उन में पे पढ़ंदा इन जे अजुर में उन्हनि ॾांहुं सवाबु पियो हलंदो है न। मां ॻाल्हियूं त घणियूं आहिनि पर मथां ॾुखियूं लॻनि कंहिंखे ॾुखियूं दीन इस्लाम सां न आहे वास्तो कंहिंखे ॾुखी लॻे न लॻे ईअं आहे। जंहिं नेकीअ जो कमु कयो जेतिरनि उन्हनि मां फ़ाइदो वरितो माना मदरसो कंहिं ठारायो ॿार क़ुर मजीद पढ़ण आया जेतिरा पढ़िया हिकिड़ो ॿार 100 ॿार मदरसे में क़ुर पाक पढ़े थो 100 मां 20 पास थी विया खणी ॿिया 80 खे खणी छॾियोसीं 20 अॻिते विया वरी हिकु केतिरा पढ़ाया वरी उन वटि केतिरा आया वरी उन केतिरा उन पास थिया वरी उन केतिरा कया। इहो सिलसिलो पियो हलंदो जेसि ताईं बि उहो उन इदारे वारे जो बुनियादु जंहिं रखियो हलंदो तोड़े जो क़बर में हॾा ॻरी विया तॾहिं बि आमाल नामे में
नेकियूं पियूं लिखियूं हे अल्लाह जे रसूल फरमायो त क़यामत ताईं तव्हां मलाइकनि खे हुकुम आहे त हुजो इन सां पहिरियों त सदको जारी ॿियो आहे इल्मु इल्मु अॻे मां तव्हांखे ॿुधायुमि त इल्मु नालो आहे क़ुरान पाक जे ॼाण जो इल्मु जंहिंखे इल्मु चइजे भई दोस्त लिखंदा आहिनि स्कूलनि ते हा न त तलबुल इल्मु फरीदतुन साईं मुस्लिम व मुस्लिमतन इल्मु इहो नाहे इल्मु आहे क़ुरान वारो क़ुरान जे रमज़ुनि खे ॼाणनि इन खे चइबो आहे इल्मु इन खां सवाइ ॿिया हुनर आहिनि अब हे दरवाज़ो मां न ठाहे सघंदुमि पखो असां न ठाहे सघंदासीं बल्ब असां न ठाहे सघंदासीं इहो हिकिड़ी ॼाण आहे हुनर आहे पोइ कंहिंखे उनखे तव्हां अलाए छा चवंदव टेक्नोलॉजी अलाए कहिड़ा लफ़्ज़ इस्तेमालु कंदव उहो थींदो इहो हुनर उन में हलियो वेंदो इल्मु इन खे न चइबो इल्मु जंहिंजो नालो आहे उहो क़ुरान जी ॼाण खे चइबो आहे बहरहाल ॿियो इल्मु जेको ॿियनि खे नफ़ो ॾिनई टियों औलाद जी तरबियत कई जो औलाद मोए खां पोइ अलाह खे अर्ज़ु थी करे वरी अलाह पाण लफ़्ज़ सेखारिया त मूंखे हीअं चओ त भला कीअं जॾहिं अबो अम्मा फौत थी वञे पुट जे लाइ हुकुम आहे त तूं पंहिंजे पीउ माउ जे लाइ न्याणीअ जे लाइ हुकुम आहे त पीउ माउ जे लाइ दुआ घुर त रब खे चओ कीअं चओ रब्बिरहमहुमा कमा रब्बयानी सगीरा ओ मुंहिंजा रब मूं ते ईअं रहम कर मुंहिंजे पीउ माउ ते ईअं रहम कर जीअं नंढड़े लाइ मूं ते रहम कयो तूं अलाह उन्हनि ते मुंहिंजे अबो मां फौत थी विया न उन्हनि ते रहम कर ईअं रहम कर जीअं मां नंढड़ो हुउमि इन्हनि मूंसां रहम कयो इन्हनि जा बिस्तरा बि ख़राबु कयमि इन्हनि जूं निंडरूं फिटायमि सियारे में इन्हनि खे तबाह कयमि तॾहिं बि कॾहिं मूंसां नाराज़ न थिया रब अॼु तो वटि आया थी इन्हनि ते तूं ईअं रहम कर जीअं मूं ते रहम कयो हे अलाह सेखारिया त मूंखे ईअं चओ त मूंखे रहम अची वेंदो छो त अबे अम्मा में औलाद में कहिड़ो कमु आहे अबे अम्मा जो को कमु कोन्हे कहिड़ो आहे कोई कमु कोन्हे घड़ी सवा जे लाइ उन्हनि जे अखियुनि जी ठंडक बणी वॾड़े खां पोइ त अॼुकल्ह पाण सम्झो था त छोकिरो बि नथो चयो वठे पीउ माउ जो त मां फलाणी सौट पढ़णु मासात पढ़णु न वठंदो त छोकिरी बि नथी वॾे कल्ह जिन जे लाइ मुबारकूं पे कयूं मिठाइयूं पे विरायूं अक़ीक़ा पे कयूं अॼु छोकिरी बि ॾंदे ॾांदे थी वई त मां पाण पंहिंजे हुन सां ॾिसी वाइसी मुड़ुसु कंदसि छोकिरो बि चए थो मां ॾिसी वाइसी ज़ाल पढ़णु माना पीउ माउ खे त कंहिं कम में कोन आया न कहिड़े कम में आया अञा बि एतिरो पीउ माउ खे तंग था करनि जिन नंढड़े खां वठी पाले पाले वॾो कयो छोकिरी कंहिं फोन जे इशारे ते अलाए किथे थी पुॼे जज जे आॾो पीउ माउ खे लाइ थी चए थी मां नथी सुञाणा मां हिन सां हे आहे मुंहिंजो मुड़ुसु इन सां गॾु बचो छा घड़ी सवा जे लाइ अलाह ताला अखियुनि जो इन्हनि खे ठार बणायो आहे ॿियो त कमु कोन्हे त पोइ इहे इन जे लाइ राति जो सियारे जी निंड छो था फिटाइनि इन जे बिस्तरो पेशाब करे किनु करे ॾिए थो छो था धोअनि इहो अलाह ताला उन्हनि जे दिलि में हिकिड़ो रहम विधो आहे तॾहिं चए थो त मूंखे ईअं चओ त जीअं इन्हनि मूं ते रहम कयो रब तूं बि इन्हनि ते रहम कर छो त बाना त उन जा बाना कंहिंजा बाबा अलाह जा मेरा मंदा गरा गंदा सभु उन जा तंहिंजे करे चई त तव्हां बि ईअं चओ जीअं हुननि जो को गर्ज़ु कोन्हे अलाह जो असां में कहिड़ो गर्ज़ु आहे कोई गर्ज़ु कोन्हे बसि तव्हां मूंखे चओ त छॾियां हुजे चवंदा आहिनि त वताए फ़क़ीर मस्जिद जे दर ते वेठो त पुछूंसि फ़क़ीर ते मस्जिद जो दर वसायो थी ख़ैरु त थी चई त मिड़े बाननि अलाह खे परचाइण जी कोशिशि थो कयां त माना बाना ऐं अलाह परची पए चई पोइ कुझु चई हू त सॾे थो त अचो छॾियांव पर हे चंडा दुकान हिननि खे प्यारो नौकिरी हिननि खे प्यारी गाहु हिननि खे प्यारो ज़मीन हिननि खे प्यारी अचनि ई नथा होॾो दाऊं थी अचनि अचो त छॾियांव अलाह त सॾेनि थो त अचो छॾियांव पर हे नथा कुझु ॾींहंनि खां पोइ क़ब्रिस्तान जे दर ते बाबा फ़क़ीर दर वसायो थी क़ब्रिस्तान जो चई वरी बि कोशिशि थो कयां त माना परचाव थिए पोइ चए हाणे हू त हीअ त चवनि था रड़ियूं था करनि अलाह जे रसूल फरमायो त क़बर में अज़ाब थींदो आहे इंसान ऐं जिन्हनि खां सवाइ हर शइ ॿुधंदी आहे जेके वेझा हूंदा न पखी परंदा जानवर सभु ॿुधंदा उन्हनि जूं दाऊं उन्हनि जूं रड़ियूं साईं जन फरमायो त जेकॾहिं तव्हांजे आॾो उन क़बर जो हवालु तव्हांजे आॾो ज़ाहिर कयो वञे त तव्हां पंहिंजे सुठे बिस्तरे ते पंहिंजी घरवारीअ सां मिली न सघंदव तव्हांजा ईअं हवास ख़तमु थी वेंदा जेको क़ब्रिस्तान जो हाल आहे साईं जन फरमायो त इंसान ऐं जिन्हनि खां सवाइ ॿियो ॿुधनि था हा न चए हाणे मां कोशिशि थो कयां त माना परचनि हाणे त दाहूं था करनि कूकूं था करनि पर कावड़ियो वेठो आहे कल्ह जॾहिं मोकिलियो हो तॾहिं वरियासीं कोन हाणे पोड़प थी वई जान मां सत वियो जान मां कुवत वई हाणे कंदासीं छा हाणे उन औलाद ॾे पिया निहारींदासीं पोइ मानीअ जो टुकुर बि ॼण अलाए न छल न कंहिंखे को फालिज थी पई हा न घर जा भाती सभु उन खां बेज़ार चवंदा त जेकर वस हुजे त मारे करे पूरे अचूंसि एॾी बेज़ारी थी वञे पोइ इन्हनि जे करे पंहिंजी अबदी ज़िंदगी विञाइजे थोरो इन पासे ॾे पोइ अलाह से फरमायो त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त टियों कमु इहो आहे त औलाद जी तरबियत चङी कई
ओ मोए खां पोइ उहे पीउ माउ जे लाइ अलाह खे अर्ज़ था करनि त इनखे माफ़ कर यदो उन जे लाइ दुआ था करनि पोइ इहा दुआ बि अबे अम्मा खे फ़ाइदो ॾींदी अलाह खां दुआ थो कयां त अलाह ताला हिननि दोस्तनि जे बि वॾड़नि खे सुहिणे नमूने सां हिननि यादि कयो आहे अलाह ताला इन्हनि जे दुआउनि खे पंहिंजे वॾनि जे हक़ में क़बूल फ़रमाए अलाह ताला उन्हनि जे क़बरुनि खे जन्नतुल फिरदौस जे बाग़नि में जा बाग़ बणाए टाइम भी काफ़ी थी वियो आहे मां बि थकल टुटल वरी उस्ताद सैफुल्ला बि तमामु हुज घणी कंदो आहे अॼु बि हेतिरो मवाद ॾिनो अथऊं मुंहिंजो मवाद मुंहिंजे खीसे में आहे हे हिननि जो मवाद आहे हाणे आहे त उन्हनि जी कोशिशि अॻे मां ॿुधायुमि तव्हांखे त हिकिड़ो शाइर हुयो उनजो भाउ आहे आलिम नालो नथो खणा सुञाणंदा हूंदो तव्हां सुञाणे वेंदो तंहिंजे करे नालो नथो खणा पोइ उन मौली साहिब मूंखे आलिम सुवारे चयो दादा मुंहिंजो भाउ बि शाइर आहे इन जो शेर बि ॻाए मां कंहिं महिल ॻाईंदासीं त खिले पियो मतिलबु खिलो था चई त ॿुधायांव चओ त मतिलबु ॿुधाए चई त अदा उहो चए पियो त अदा हाजी साहिब तकड़ में ॻाराए कुराड़ो थी आहे मथां फौत थी वञे फौत थी वञे त मुंहिंजो त ॻाए वञे मां चोड़े मूंखे मोल सहे थो पंहिंजे मोल ते करे हाणे साईं सैफुल्ला भला कहिड़ियूं उमेदूं रखियूं आहिनि ॿियो उन खां पोइ तारीफ़ मुंहं ते न कजे अलाह जे रसूल फरमायो त दारो मदार इंसान जो पछाड़ीअ ते आहे तंहिंजे करे अलाह खां हमेशह पछाड़ीअ जी दुआ घुरिजे हाय हाय हिकिड़ो मौलाना आहे उहो बि सभिनी जो वाक़िफ़ु आहे मां नालो नथो खणा उनजो माइटु सऊदीअ में मके पाक में रहंदो पोइ उन मौलाना मूंखे ॿुधायो त काफ़ी सालनि खां उहो उते मुंहिंजी बि ख़िदमत कंदो हो वीचारो काफ़ी साल उते हुयो सुठो पेश ईंदो पोइ उन ॿुधायो त हाणे ओॾो ख़ुदा थो ॼाणे छो तड़िजी आयो निकिरी आयो पोइ चए अहिड़ो बदबख़्त जो बैतुल्लाह खे गारियूं कयूं चए छाजो बैतुल्लाह छाजो भाई ॾिसंदो इहा आहे अञा त हयाती तंहिंजे करे असुल ॻाल्हि कजे पछाड़ीअ ते अलाह खां दुआ थो कयां त अलाह ताला सभिनी जी पछाड़ी चङी करे नबी साईं फरमायो जंहिंजो आख़िरी कलमो ला इलाहा इल्लल्लाह दख़लल जन्नत इहो जन्नत में वेंदो पोइ बुज़ुर्गनि उन जे लाइ लिखियो आहे त आख़िरी कलमो कहिड़ी ख़बर आहे पोइ उन्हनि लिखियो आहे त जॾहिं सफ़र में निकिरो त भला सुवारीअ ते चढ़ो था त बिस्मिल्लाह रहमान रहीम करे कलमो पढ़ी करे चुप करे सुवारीअ ते चढ़ी पओ हा न विच में ॻाल्हायो न वरी जे ॻाल्हाइण जी ज़रूरत पए त वरी मथां कलमो पढ़ी छॾियो हा न वरी राति जो बिस्तरे ते सुम्हो त वरी जेॾी महिल आख़िरी सम्झो त हाणे ॿियो कमकार ख़तमु थी वियो सुम्हो मूंखे निंड ई करणी आहे तेॾी महिल कलमो पढ़ी सुम्हो जेकॾहिं इन राति में तव्हांजो मौत थी वियो को ॻाल्हायो कोन त आख़िरी कलमो तव्हांजो इहो हुयो जेको पढ़ियो मौत थी वियो त सिधो जन्नत में इहो रसूलुल्लाह जो फ़रमान आहे विच में ज़रूरत पए ॻाल्हायो उथी पियो जागी पियो वरी कुझु ॻाल्हायो त भला वरी पढ़ण में देरि त कोन्हे वरी पढ़ी तंहिंजे करे इहा बि हिकिड़ी सहूलियत आहे अलाह खां दुआ थो कयां त अलाह ताला सभिनी जो ख़ात्मो बिल ख़ैर फ़रमाए सभिनी जी पछाड़ी चङी फ़रमाए अलाह खां दुआ थो कयां त अलाह ताला ईमान सां रहाए इख़लास सां रहाए पछाड़ी चङी फ़रमाए दुनिया में जॾहिं रहूं त ईमान इख़लास सचाईअ सां दुनिया मां लाॾाणो थिए त मौत शहादत जो कलमे वारो मौत नसीब थिए अञा बि जेकॾहिं ईमान सां मदीनतुल मुनव्वर जो मौत नसीब थिए त 4 ॾींहं जो चंड शुरूआत कयां थो रब करीम जे आॾो नंढड़े मूंखे ॿुधायोसीं मूंखे फलाणो शेर जेको जामी मस्जिद में चयो आहे अलाए कोन किथे वेठो हूंदो काग़ज़ खे ॿोड़े पाहण तारे त तुंहिंजी मर्ज़ी काग़ज़ खे ॿोड़े पाहण तारे त तुंहिंजी मर्ज़ी जॾड़ा जियारे बालक मारे त तुंहिंजी मर्ज़ी पीउ त सोचो त औलाद थी पवंदी हाणे थकल ई पवंदा अञा अबो उहे पोड़ पियो वञे पतो जवानी में पुट वियो हलियो हा बड़ो वाक़िया अहिड़ा